नाज़ ज़िक्र कयूं पिया कराची खां इम्कानी बरसातुनि सबबि कमिश्नर कराची पारां अलर्ट जारी कयो वियो। इम्कानी बरसातुनि सबबि इंतज़ामिया मुतहरिक रेन एमरजेंसी लाइ तयारियूं शुरू कयूं वियूं आहिनि। कमिश्नर कराची सैयद हसन नक़वी पारां DCs मकानी खाते, वाटर बोर्ड ऐं ॿिनि लाॻापियल इदारनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं। कैंटोनमेंट बोर्ड, वाटर एंड सिवरेज कॉर्पोरेशन, टाउन एडमिनिस्ट्रेशन, सिहत खातो, सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट के इलेक्ट्रिक समेत ॿिनि इदारनि खे तहरीरी हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। समूरा इदारा बरसाति दौरान कंहिं बि एमरजेंसी सूरत हाल लाइ तयारु आहिनि। इन बाबति वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे ब्यूरो चीफ इमदाद सूमरा सां। जी इमदाद, वधीक आगाह कजो, कहिड़ियूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि? जी हाँ, बिल्कुल सहमान ॿुधाईंदा हलूं त मकानी जेको आहे इम्कानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ कमिश्नर कराची रेन एमरजेंसी नाफ़िज़ कंदे इंतज़ामिया खे मुतहरिक रहण जी हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। कमिश्नर कराची सैयद हसन नक़वी कराची डिवीज़न जे सभिनी डिप्टी कमिश्नर मकानी खाते जी कंटोनमेंट बोर्ड समेत लाॻापियल इदारनि खे मुतहरिक रहण जी हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। कमिश्नर कराची पंहिंजे हुकुमनामे में चयो आहे त तमाम इदारा बरसात के दौरान कंहिं बि एमरजेंसी सूरत लाइ तैयार रहन। जॾहिं त हुकुमनामे में चयो वियो आहे त डिप्टी कमिश्नर बल्दियाती इदारनि खे फौरी तौर पंहिंजा एमरजेंसी प्लान जेके आहिनि उहे कमिश्नर ऑफिस में जमा कराए वञनि। रेन एमरजेंसी लाइ रेस्क्यू हेल्पलाइन अलर्ट जेको आहे उहो जारी जेके नंबर जेके आहिनि उहे पिणु जंहिंमें 1299 नंबर ते राब्तो करण जी हिदायत कई वई आहे। कराची डिवीज़न जे सभिनी डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई वई त पंहिंजनि अमलदारनि में टाइम कंट्रोल रूम खे मुतहरिक रखण ऐं फौरी तौर हेल्प डेस्क लाइन काइम करण जी हिदायत कई वई आहे। तहरीरी हुकुमनामे में इदारनि खाते ॾांहुं जारी कया विया आहिनि। एडिशनल IG पुलिस कराची, DIG ट्रैफिक, प्रिंसिपल कमिश्नर्स बल्दिया ओज़मा, सूबाई सेक्रेटरीट, सिहत डायरेक्टर जनरल, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, सब टाउन एडमिनिस्ट्रेशन जा म्यूनिसिपल कमिश्नर, वाटर एंड सेपरेट कॉर्पोरेशन, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड, कंटोनमेंट बोर्ड समेत KPT, सिविल एविएशन अथॉरिटी ऐं डिफेंस अथॉरिटी, सिविल डिफेंस, सुई गैस कंपनी समेत लाॻापियल इदारनि खे हिदायतनामो जारी कयो वियो आहे। कमिश्नर कराची हिदायत कई त सभिनी इदारा शहरनि खे महफ़ूज़ रखनि ऐं कंहिं बि नुक़सान खां बचाइण लाइ फौरी तौर ते जेको आहे उहे जेकी आहिनि तजवीज़ जेके उहे पहुचाई वञनि ऐं मुकमिल तयारु रहणु घुरिजे। जी